नाज़िर अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया त अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ 4 सालनि खां पोइ पाकिस्तान पहुची वियो। नवाज़ शरीफ़ ख़ासि जहाज़ दुबई खां इस्लामाबाद पहुतो। उमीद पाकिस्तान इराक़ में लीगी अॻवान सहाफ़िन समेत 148 ॼणा नवाज़ शरीफ़ सां गॾु पाकिस्तान पहुता। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ क़ानूनी टीम सां मुशावरत बाद कुछ देर में लाहौर रवानो थींदो। नवाज़ लीग तरफ़ां लाहौर में पार्टी सरबराह जी भरपूर इस्तक़बाल जूं तयारियूं कयूं वयूं। सॼे मुल्क मां काफ़िला मीनारे पाकिस्तान पहुतल आहिनि। जलसे खे नवाज़ शरीफ़ ख़िताब कंदो। नाज़रीन अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया त अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ 4 साल खां पोइ पाकिस्तान पहुची वियो आहे। नवाज़ शरीफ़ ख़ासि जहाज़ दुबई खां इस्लामाबाद पहुतो। उमीद पाकिस्तान उॾाम में लीगी अॻवाननि सहाफ़िन समेत 148 ॼणा नवाज़ शरीफ़ सां गॾु पाकिस्तान पहुता। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ क़ानूनी टीम सां मुशावरत बाद कुछ देर में लाहौर रवानो थींदो। नवाज़ लीग तरफ़ां लाहौर में पार्टी सरबराह जी भरपूर इस्तक़बाल जूं तयारियूं कयूं वयूं आहिनि। सॼे मुल्क मां काफ़िला मीनारे पाकिस्तान पहुतल आहिनि। जलसे खे नवाज़ शरीफ़ ख़िताब कंदो।